ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 18 अध्याय जे ॿिए भाग ऐं 19 अध्याय जे पहिरें भाग में खंडन जो वर्णन ॿुधो हो, जंहिं में पाण खे ख़बर पई त भारत खंड खे कर्म भूमि चयो वञे थो ऐं ॿिया जेके 8 खंड आहिनि उन्हनि में कॾहिं बि कलयुग पंहिंजो दख़ल नथो करे सघे। लेकिन एतिरे हूंदे बि ॿियनि खंडनि जा माण्हू भारत खंड खे वधीक मञींदा आहिनि, छो जो भारत खंड में परमेश्वर खे प्राप्त करण जाम ईज़ी ऐं सवलो आहे, जंहिं जे करे भारत खंड खे वधीक महानता ॾिनी वई आहे। लेकिन ॿियनि खंडनि ऐं दीपनि में इहा ॻाल्हि प्राप्त नथी थिए। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 19 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं, जंहिं में नारद मुनि स्तुति कंदे भगवान खे चवनि था त तव्हां कृपा करे कलयुग वासियनि खे पंहिंजे दर्शन ॾियण वास्ते हिन खंड में अवतार वरितो आहे। तॾहिं बि कलयुग जा आदमी अहिड़ा कपटी, आलसी ऐं अभिमान में भरियल रहनि था। उन्हनि खे संसारी माया में फाथल रहण करे तव्हां जे दर्शन करण जी फुर्सत बि नथी मिले। जंहिं ते तव्हां कृपा करियो था सो ही तव्हां जी शरण वठे थो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे परीक्षित, जॾहिं देवताइन सुर्ग मां पंहिंजे पंहिंजे विमाननि ते चढ़ी मंदराचल पर्वत ते बहार करण जे वास्ते ईंदा आहिनि, तॾहिं हू भारत खंड जे आदमियुनि खे ॾिसी पाण खे तुच्छ सम्झी चवनि था त असांखे इहा सुमर्थी न आहे जो हिन जहिड़े उत्तम पदवीअ खे पहुची सघूं, छो जो भारत खंड जा जीव शुभ कर्म करण सां जेका पदवी घुरनि था तंहिं ते पहुची सघनि था। सो हे राजा, जंहिं भारत खंड में आदमी जो जामू पाए पंहिंजो जन्म संसारी माया मोह में विञायो ऐं हरि भॼन न कयो, तंहिंजो जन्म वठणु अजायो आहे। उन आदमीअ जी ही गत सम्झणु घुरिजे, जीअं को दौलत मिलण जे वास्ते घणी मेहनत करे दौलत हासिल करण लाइ कंहिं ऊंचे पहाड़ ते चढ़ी दौलत जे वेझो पहुची वञे, लेकिन वरी दौलत मिलण खां सवाइ उन पहाड़ तां हेठि किरी पवे त सॼी महिनत अजाई वेंदसि ऐं उज़वा बि भॼी पवंदसि ऐं सवाइ पछताइण जे कुझु बि हथ न ईंदसि। उन करे वाजिबु आहे त जेको आदमी जो जामू पाए सो हरि भॼन करे भवसागर पार लंघी वञे। जेको पंहिंजे अज्ञान करे ईअं नथो करे सो पोइ ॾाढा दुख थो ॾिसे। हिन भारत खंड में चित्रकोट, गुरुरदन ऐं ॿिया घणेई पर्वत ऐं कोशकी ऐं सरस्वती वग़ैरह नदियूं आहिनि, जिन जे नाले वठण ऐं दर्शन करण ऐं सनान करण सां सभई पाप आदमीअ जा छुटी उन जी काया शुद्ध थी वञे थी। उन सबब देवताऊं चवनि था त भारत खंड जे जीवन अॻूणे जन्म जे पुण्य करे हिते जन्म वरितो आहे। जंहिं खंड में परमेश्वर जे भॼन करण सां आदमी मुक्त पदवीअ ते पहुची सघे थो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, इलाविर्त खंड जी कथा 9 स्कंद में ईंदी। उन खंड में श्री महादेव जी पार्वतीअ खे साण वठी 16,000 सहेलियनि समेत हमेशा बहार करे शीश भगवान जी पूजा ऐं स्तुति करे थो। नाभ खंड बि भारत खंड में मिलियो पियो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 19 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 20 जंहिंजो नालो आहे सतन दीपन जी कथा। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा परीक्षित,
नवनि खंडनि जी कथा मां तोसां वर्णन कई। हाणे सतनि दीपनि जो हाल ॿुध त जम्बू दीप में 9 खंड आहिनि। उन दीप में हिकिड़ो वॾो दरख़्त वण ॼमूअ जो आहे जेको लख जोजन ऊचो आहे। उन करे हे राजा, उन जो नालो जम्बू दीप पियो आहे। उन वण जो पाचो लख जोजननि जे घेरे में पवंदो आहे। उन वण जा फल कारा ऐं हाथी जेॾा वॾा थींदा आहिनि। उन जा फल ज़मीन ते किरी सूरज देवता जो तेज पाए सोन थी पवनि था। हिन दीप जे चई तरफ़नि खां कारे पाणीअ जो समंदर आहे। 9 खंडनि जा जेके राजाऊं हुआ तिन हिकिड़े हिकिड़े खंड जा केतिरा ई हिसा करे पंहिंजे पंहिंजे पुटनि खे विराए ॾिना। 9 खंडनि जी हद ते हिकिड़ो हिकिड़ो पहाड़ विच में थी सुमेर पर्बत जे हेठां रस माखी ऐं घी जूं 3 नदियूं वहनि थियूं। देवताउनि ऐं गंधर्वनि जूं स्त्रियूं उन्हनि नदियुनि ते वञी स्नान करे उहो रस पीअंदियूं आहिनि, जंहिं करे उन्हनि खे कम ताक़ती ऐं ॿुढापो नथो थिए। उन दीप में राजा सुगर जे 60,000 पुटनि यज्ञ जे घोरे शाम करण जो ॻोल्हण वास्ते जॾहिं ज़मीन खोटी हुई तॾहिं संगल दीप वग़ैरह 7 टापू ॿिया बि प्रगट थिया हुआ। हे राजा, ॿियो पाकड़ दीप आहे। उन में हिकिड़ो वण पाकड़ जो 2 लख जोजन उतां संदसि फल वॾाई छाया 2 लखनि जोजननि जे घेरे में पवंदी आहे। उन करे उन जो नालो पाकड़ दीप थियो आहे। उन जे चई तरफ़नि खां रस जो समंदर भरियल आहे ऐं जेको उन वण जे हेठां वञी घणनि कपिड़नि ऐं खाधे वग़ैरह जंहिं शइ जी इच्छा कंदो आहे सा उनखे उते वण मां उन वक़्तु मिलंदी आहे। उन सबबु हिन दीप में अमृत वग़ैरह नालनि सां 7 खंड आहिनि। टियों शालमिल दीप आहे। उते सैमिल जो दरख़्त 4 लख जोजन उतां थी ओतिरे ई घेरे में उन जी छाया पवंदी आहे। उन सबबु करे उन जो नालो शालमिल दीप थियो आहे। उन दीप जे किनारे सां 8 पहाड़ आहिनि। उन पहाड़ ते जछ ऐं गंधर्व वञी ॻाईंदा ऐं वॼाईंदा आहिनि। उते सूरज वग़ैरह नालनि सां 7 खंड आहिनि। उन जे चई तरफ़नि खां शराब जो समंदर भरियल आहे। चौथों कशदीप आहे। उते कशा जो वण 8 लख जोजन ऊचो आहे। उन जी छाया बि ओतिरे ई घेरे में पवंदी आहे। उन करे उन जो नालो कशदीप थियो। उन जे चई तरफ़नि खां घी जो समंदर भरियल आहे। उन वण जे हेठि अहिड़ा कुंड तलाउ ठहियल आहिनि जिन में स्नान करण ऐं पाणी पीअण सां बुख ऐं प्यास मिटिजी वञे थी। जेको पोरो या बीमार उन्हनि में स्नान करे त उन जो रोग छुटी वञे ऐं थुलो मतारो नौजवान पुरुष थी पवे। उन दीप में शक़त वग़ैरह नालनि सां ॿिया 7 खंड आहिनि। 5 क्रूंच दीप आहे, जंहिं में क्रूंच नाले पर्बत आहे जो 16 जोजन ऊचो आहे। उन करे उन जो नालो क्रूंच दीप थियो। उन पहाड़ ते गुरुड़ जी वेही उतां सभिनी दीपनि खे ॾिसी ख़ुशि थींदो आहे। उन जे चई तरफ़नि खां खीर जो समंदर भरियल आहे। उन दीप में व्यास वग़ैरह नालनि सां ॿिया 7 खंड आहिनि। 6 शाक दीप आहे। उन में शाक जो वण 32 लख जोजन ऊचो आहे। छाया बि संदसि ओतिरे ई घेरे में पवंदी अथसि। उन दीप जे चई तरफ़नि खां मिटीअ जो समंदर आहे। देवदज वग़ैरह नालनि सां 7 खंड उन दीप में आहिनि। सिद्ध तपस्वी लोग उन वण हेठां वेही हरि भॼन कंदा आहिनि, पंहिंजो पेट भरे गुज़ारो कंदा आहिनि। 7 पुष्कर दीप आहे। उते हिकिड़ो कमल जो वण 64 लख जोजन ऊचो ऐं ओतिरे ई घेरे में उन जी छाया आहे। उन मां ज़ाफ़रान जी खुशबू अचे थी। उन जे चई तरफ़नि खां मिठे पाणीअ जो समंदर आहे। उन वण जे हेठां सरोवर तलाउ आहे। उते हंस पखी मोती चुगींदा आहिनि ऐं करम रात वग़ैरह नालनि सां 7 खंड उन दीप में आहिनि। हे राजा परीक्षित, प्रिय विर्त उन्हनि 7 दीपनि जो राज बि तुच्छ सम्झी छॾे ॾिनो ऐं हरि भॼन करे मुक्तिअ खे पाताई। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 20 अध्याय संपूर्ण थियो।
अगर तव्हां सभिनी हरी भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरी भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।